तालके चंबड़ जी देर ठुल में बासर 283 एकड़ ज़रई ज़मीन 30 खां मथे ॻोठनि ऐं हज़ारे माण्हुनि जे घरनि ते कब्ज़ो करे खातनि में फेरफार जूं कोशिशूं करे रहियो आहे, जंहिं सबबि हज़ारे ॻोठाणा परेशानी में मुब्तला थी विया आहिनि। 283 एकड़ ते कब्ज़ो 283 एकड़ ते कब्ज़ो। अरबाब रुस्तमानी, जादो खान लगारी, मतारो माछी, सईद खान लगारी जे ॻोठाणनि जो चवणु आहे त संदन ॻोठ क़दीमी आहिनि ऐं उहे अबनि ॾाॾनि खां उते रहनि पिया। ॻोठनि ते कब्ज़ो कंहिं बि रीति थियणु न ॾिबो। ॻोठाणा जेके आहिनि असां आबाद कयूं आहिनि, हिते कलर ऐं बंजर पियल हो, हिते बघड़ विढ़ंदा हुआ, हिते जेको का बि सवारी जी का सहूलियत कोन हुई। अॼु जेका आहे असां हेॾी महिनत खां पोइ जेको आहे हिते रोड रस्ता असांजा क़ाइमु थिया आहिनि। असांजे ॻोठाणनि मंझि सभिनी जाइनि ते रोड आया आहिनि ऐं हिन जेका ॻोठ जी जेका आबादी आहे सरासरी जेका आहे 500 खां 600 माण्हुनि ते मुश्तमिल आहे ऐं हिन मंझि जेका बि सहूलियतूं गवर्नमेंट ॾिनियूं आहिनि तंहिंमें 2 स्कूल आहिनि, गर्ल्स स्कूल आहे, बॉयज़ स्कूल आहे ऐं 2 जेके आहिनि एंजल तरफ़ां स्कूलूं मिलियल आहिनि ऐं ही पुराणे ॻोठनि जे मंझि शुमार थिए थो, जेके 40 खां 50 साल थी विया आहिनि। 40-45 साल थी विया आहिनि तक़रीबन असां हिन ॻोठ में आबाद आहियूं ऐं असांजे ज़मीननि खे बि 40-45 साल थी विया आहिनि। हीअ मस्जिद जेको आहे हींअर दुबारा तामीर थी रहियो आहे, जेको हींअर इन ते ख़ुताबी ऐं ॿार बि दर्स वठी रहिया आहिनि ऐं मस्जिद खे तव्हां ॾिसो त हिन मस्जिद खे बि काफ़ी टाइम थी वियो आहे, 40-45 साल। हीअ क़दीमी मस्जिद आहे जेको हींअर ॻोठ में आबाद आहे। असां नंढा हुआसीं, अॼु जेको असां अची पोड़ा थियासीं, ज़मीन असां वटि आहे ऐं असां वटि कागज़ आहिनि, खाता आहिनि, हर शइ मौजूदु आहे। सो इन हवाले सां ज़मीन असांजी आहे ऐं हीअ जेके फेरफार कनि पिया सो इहो ॿुधूं पिया। वरी हिन क़दीमनि जो सो बि इन ई ज़मीन में अचे पियो। असां ग़रीबनि लाइ का बि हमदर्दी या मदद को बि नथी थी सघे ऐं माॻे असांखे टपर खणण जी कोशिश न थी चुका आहिनि। इहा महिरबानी कंदा त जेका हमदर्दी पुॼे। असीं वेठल पुराणे वक़्तनि जा आहियूं, जेको असांजा असां ॻोठ नवां कोन लॾे आया आहियूं। असांखे वक़्तु थियो हिते असांजा पर ॾाॾा, उन्हनि जे ॾाॾा, पर वॾनि जा हिते का बि सुञूं ऐं मुल्क पिया हुआ। असीं अची वेठासीं। छॾण जी कोशिशि कोन कंदासीं, मरी वेंदासीं, कॾहिं बि कोन छॾींदासीं। हीअ 283 एकड़ ज़मीन जे विच में आहे ऐं उन में असांखे ख़बर न आहे केरु आहे इंडिया जो अचे पियो, जेको नवाब आहे, ख़बर न आहे केरु आहे जेको असांखे टपड़ खणाइण जी कोशिशि करे पियो ऐं असां मरी वेंदासीं। असां कॾहिं बि हिन ॻोठ खे छॾींदासीं कोन। मरी वेंदासीं, मरी वेंदासीं, मरी वेंदासीं। ॿ 283 एकड़ ते जेको कब्ज़ो कयो पियो वञे ऐं असांजा खाता बदिली कया पिया वञनि। इन में असांजे ॻोठ जी बनी बि आहे जेका 32 एकड़ आहे, कंहिंजी 6 एकड़ आहे, कंहिंजी 4 एकड़ आहे, ईअं थी 32 एकड़ आहे। असां ग़रीबनि सां ज़ुल्म आहे ऐं रातो राति रवेनिया जेको आहे बोर्ड वारनि जेको असांजा खाता रद्द करे ऐं असांखे कारी राति 12 जो घुराए बादशाह ख़ान जेको ज़ुल्म कयो आहे। हाणे जेको नओं ताज़ो चंबड़ मुख़्तियार कार, तपेदार, सुपरवाइज़र उन्हनि मिली करे हिकिड़ी नवीं असां सां गेम ग़रीबनि सां रही रहिया आहिनि। जेको माना ही बनी तक़रीबन 600 घरनि ते मुश्तमिल आहे ऐं असांजी आबादी हिते 5000 खां 6000 माण्हू जेके हिन बनियुनि ते गुज़र सफ़र कनि था। कंहिंजी अधु एकड़, कंहिंजी 12, कंहिंजो 3 एकड़ ऐं असां बनी न ॾींदासीं। 50 साल थी विया इहा बनी असां वटि आहे। असांजे ॻोठ वारा ग़रीब आहिनि ऐं MP MN साहब खे अपील आहे त असांजी मदद कई वञे। ज़ुल्म असां ढोर ढगो खपाए जेके वरितोसीं हाणे त उन में ज़ाहिरी आहे त इहो असां ॾे झंडा बि लॻी सघनि था। उन जे करे असां तव्हां खां पुछा करियूं था त महिरबानी करे हीउ जेको आहे असांजो जेको आहे इन में
इन्हनि खे रोकियो वञे त असांखे माना को बि सहूलियत थिए। असां ज़मीन ख़रीद करे वेठा आहियूं, चौकड़ी त हाणे हिते असांखे चवनि पिया जेको तेको त सिंध सरकार खे घुर्जे त इन मामले जी शफ़ाफ़ जांच कराए 3 खां मथे ॻोठनि जे हज़ारे रहवासियुनि खे बेघर थियण खां बचाए।